नाज़रीन मोरो खां ख़बर शामिल कंदासीं। जानी जो मानी जे त मोरो वेझो ॻोठ अबरियो शाह जे गाज़ी ख़ान साबकी जे रहवासी प्राइमरी उस्ताद अज़ीज़ुल्ला साबकी दाहिंदे चयो आहे त मुंहिंजो भाइटो रियाज़ साबकी जेको मुंहिंजो न्याणो बि थिए कुझु वक़्तु अॻु ॻोठ जी नारी सां प्यार जो परिणो कयो हो, जेका ॻाल्हि असांखे पसंदि न हुई। बिरादरी जी मदद सां असां छोकिरे वारसनि हवाले कई, जॾहिं त मूं पंहिंजे भाइटे खां लातालुकी कंदे संदसि सां समूरा वास्ता तालुकात ख़तम करे छॾिया। हाणे कुझु शरपसंदनि मूंखे मारण समेत कूड़नि केसनि में बेगुनाह फासाइण चाहिनि था, जॾहिं त मूं इन बाबति पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि खे आगाह कयो आहे। मुंहिंजो लोफर भाइटे सां वास्तो नाहे, मूंखे परेशान न कयो वञे। हुन तक जे सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन लंजार, सेशन जज नौशेरो फेरोज़, SSP रोहिल खोसो, DSP मैडम डॉक्टर फ़ाइज़ा सुर खां मुतालबो कयो आहे त मूंखे कुझु बाअसर शरपसंदनि मां ख़तरो आहे। मां अमन परस्त हिकु उस्ताद आहियां, मूंखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।